हफ़्तेवार प्रोग्राम शागिर्दनि जो शाह में तव्हां सभिनी खे भली का। शागिर्द साथियो, दिलि त चवंदी आहे त तव्हां सां ॻाल्हियूं कजनि रंगनि जूं, रांदीकनि जूं, ख़ुशबूअनि जूं, अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके बालकपुणे जे हुस्न सां भरपूर आहिनि। पर शागिर्द साथियो, असां जंहिं समाज में रहूं था उहो अञा ताईं ॿारनि जे लाइ एतिरो मौज़ून न आहे। हिते हर कंहिं जे लाइ मसइला आहिनि, पर ॿार जेके काइनात जी ख़ूबसूरत तरीन ऐं नाज़ुक तरीन मख़लूक आहे, उन जे लाइ बि कई मसइला आहिनि। सो असां चाहियूं था त तव्हांखे हिन प्रोग्राम जे वसीले इहो बि शऊर ॾींदा हलूं त पंहिंजे बालकपुणे खे हिकिड़ो त महफ़ूज़ रखो ऐं उनखे ख़ुशि बि गुज़ारियो, पर कुझु समाज जो शऊर बि रखो। इहो समाज तव्हांखे ई बहितर करणो आहे, तव्हांखे ई सुठो करणो आहे। अहिड़ो समाज तव्हांखे जोड़णो आहे जो घटि में घटि तव्हां खां पोइ जा ईंदड़ ॿार उहे सिर्फ़ ऐं सिर्फ़ बालकपुणे जी दुनिया में ई पंहिंजो बालकपुणो गुज़ारे सघनि। उन्हनि खे के ख़ौफ़ ख़तरा न हुजनि, के ख़दशा न हुजनि। त शागिर्द साथियो, तव्हां जंहिं स्कूल में पढ़ो था उते बि पंहिंजे शागिर्दनि जी हिकिड़ी कमेटी ठाहियो, पंहिंजे क्लासरूम जी कमेटी ठाहियो ऐं पोइ शागिर्दनि जी कमेटी ठाहियो ऐं पोइ उन स्कूल जी बहितरी जे लाइ कमु करियो। सफ़ाई सुथराईअ खां वेंदे पढ़ाई ताईं ऐं स्कूली मामला जेके तव्हां हल करे सघो था उहे करियो ऐं जेके नथा हल करे सघो घटि में घटि उन्हनि जो इदराक ज़रूरु रखो। पंहिंजे ॻोठ में जेके तव्हां ॻोठ जा ॿार आहियो उहे तव्हां पंहिंजो बालक इतिहाद ठाहियो ऐं अहिड़े नमूने सां पंहिंजे ॻोठ खे सुधारियो जेतिरे हद ताईं सुधारे सघो था। ऐं जेके मसइला आहिनि जेके तव्हां सुधारे नथा सघो, हल नथा करे सघो, उन्हनि जो इदराक रखो ऐं पोइ अहिड़े नमूने सां तव्हां नौजवान थियो त नौजवान इतिहाद ठाहियो। पंहिंजे शहर बहर जे मसइलनि खां आगाह रहो ऐं उन्हनि खे हल करण जे लाइ कोशिशूं करियो। ऐं पोइ जॾहिं तव्हां वॾा थियो ऐं समाज जा फ़र्द बणिजी पओ त पोइ तव्हां जेकॾहिं अहिड़े नमूने सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी हूंदी त यकीनन तव्हां हिकिड़ो बहितर समाज अॾे सघंदा। असांखे उमेद आहे त असांजी ॻाल्हि तव्हां ताईं पहुती हूंदी। शागिर्द साथियो, हाणे अचो त लतीफ़ जे चूंड बैत ॾे हलूं था। सारंग सार लहेज अलह लग उञन जी, पाणी पोज पटन ते अर्ज़ां अन्न करेज, वतन वसाएज त संघारन सुख थिए। लतीफ़ जो ही बैत सुर सारंग मां चूंड कयो वियो आहे। सारंग सार लहेज अलह लग उञन जी, पाणी पोज पटन ते अर्ज़ां अन्न करेज, वतन वसाएज त संघारन सुख थिए। शाह लतीफ़ सारंग सां, सावण सां, सावण जेका थर जी बहार आहे उन सां मुखातिब आहे। उनखे चवे थो त तूं उञन जी सार लह, पाणीअ खे पटन ताईं पहुचाए त जीअं अन्न घणो थिए, अनाज थिए, ॾुकार ख़तमु थिए। वतन खे वसाए त सांघीअड़ा सुख जो साह खण। शागिर्द साथियो, इहा हिन जी ज़ाहिरी माना आहे, पर असां अञा इन खे कुझु ॿी निगाह सां ॾिसंदासीं। सारंग दर हक़ीक़त समाज जो उहो फ़र्द आहे
जेको पंहिंजे चङाइनि जे वसीले, पंहिंजे सुठे किरदार जे वसीले, फ़ाल किरदार जे वसीले पंहिंजे समाज जी ख़िदमत करे थो ऐं पोइ उन ते बादल वांगुरु बरसी थो पवे ऐं उन खे सुठो बणाए थो, उन खे जन्नत जहिड़ो बणाए थो पंहिंजी महिनत जे वसीले। माण्हुनि जा मसइला हल थो करे, माण्हुनि खे ख़ुशियूं थो ॾिए। त शागिर्द साथियो, अव्हां बि सारंग वांगुरु पंहिंजे समाज ते चङाइनि जी बरसाति करियो, उन खे सर्व करियो, उन जी ख़िदमत करियो, पाण खां पुठिते पियल माण्हुनि खे लिफ्ट करियो ऐं हिकिड़ो सुठो समाज ॾियो। असांखे उमेदु आहे त तव्हांखे लतीफ़ जो पैगाम सम्झ में आयो हूंदो। हाणे अचो त शागिर्द साथियुनि जा मोकिलियल बैत था ॿुधूं। जां जां पसी पाण खे तां तां नाह निमाज़ सभु विञाए साज़ तिहां पोइ तकबीर चओ। जां जां पसी पाण खे तां तां नाह सजूद विञाए वजूद तिहां पोइ तकबीर चओ। शागिर्द साथियो, अव्हां बैत ॿुधा, यकीनन अव्हांखे वणिया हूंदा। अव्हां बि लतीफ़ सरकार जो को बैत चूंड करे असांजे हिन नंबर ते व्हाट्सएप कंदव त असां ज़रूरु उन खे प्रोग्राम में शामिलु कंदासीं। सदाईं जे लाइ जिए लतीफ़।